जमायत उलमा इस्लाम एन 192 जे उम्मीदवार मोहम्मद इब्राहिम खान जतोई ऐं PF 6 जे उम्मीदवार अब्दुल कयूम हालिजवी जे तकनि ते राशिद महमूद सुबरो जा उम्मीदवारनि सां गॾिजी ॻोठ हाफ़िज़ मोहम्मद अफ़ज़ल नंदवाणी, ॻोठ मक़दम केसर खान गुजराणी, मक़दम हिदायतुल्लाह खान गुजराणी, ॻोठ आज़ाद खान कुंडराणी, मोहम्मद सलाह मलिक, ॻोठ मौलवी सईद अहमद बहलकाणी ऐं ॿियनि ॻोठनि में तूफ़ानी दौरा। उन मौक़े ते राशिद महमूद सुबरो मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी कमिटमेंट जे सवाल जे जवाब में चयो त असां पीपल्स पार्टी जे कंहिं बि उम्मीदवार जा मुखालिफ़ न आहियूं। असांजो उन्हनि सां को जहिड़ो न आहे, असांजो जहिड़ो उन्हनि जी 25 साला करप्शन सां आहे। असां पीपल्स पार्टी जे नज़रिए जा मुखालिफ़ आहियूं, उन्हनि सां इतिहाद कीअं करे सघूं था। राशिद ख़ालिद महमूद चयो त बिलावल चए पियो त असांखे इक़्तिदार ॾियो, असां अवाम खे गैस बिजली सस्ती करे ॾींदासीं। मां बिलावल खां सवाल पुछणु चाहियां थो त पोयां 15 साल सिंध में कंहिंजी हुकूमत हुई जो तव्हां अवाम खे महांगाई खां सवाइ ॿियो छा ॾिनो, जो हाणे तव्हां अवाम खे हिकु दफ़ो ॿीहर लॉलीपॉप ॾेखारे रहिया आहियो, पर हाणे सिंध जो अवाम सम्झी चुको आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची